साइट में भलीकार मासागर नाजिया मीर। नाज़रीन, इस्तांबुल में पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ॻाल्हियुनि जी नाकामी खां पोइ मेज़बान मुल्क तुर्किया जी दरख़्वास्त ते ॻाल्हियुनि वारो अमल ॿीहर बहाल करणु, ॻाल्हियुनि वारे अमल खे हिकु ॿियो मौक़े ते पाकिस्तान राज़ी आहे, पर उन सां गॾोगॾु जेका समूरी हाल आहे ऐं जहिड़े क़िस्म जो रवैयो रहियो आहे ऐं असीं ॾिठोसीं त जेतोणीकि ॻाल्हियुनि जो वारो अमल जारी हो, पर उन बावजूदि पाकिस्तान मथां हमला बि जारी रहिया, जंहिं करे ही ॻाल्हियूं कंहिं बि नतीजे ताईं न पहुची सघियूं। हाणे जॾहिं ॻाल्हियूं बहाल थियण वञनि पियूं त ही ॻाल्हियूं छा को नतीजो ॾेई सघंदियूं, जीअं त असांजे जेका दिफ़ा वारा वज़ीर आहिनि ख्वाजा आसिफ़ साहिब जो इहा वाज़े मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त हाणे जेको सॼो दारोमदार हूंदो ॻाल्हियुनि जी बहाली खां पोइ ॻाल्हियुनि जी बहितरीअ जो या ॻाल्हियुनि जेके नतीजे ते पहुचण जो उहो काबुल जे रवैये ते हूंदो। असीं बार बार अमुन जी ॻाल्हि बि कंदा अचूं पिया, असीं बार बार मौक़ो बि ॾियूं पिया ऐं असीं बार बार इहा ॻाल्हि कयूं पिया त असां पंहिंजी कंहिं बि क़िस्म जी अगराई जे हक़ में न आहियूं ऐं असीं अमुन जी ॻाल्हि कयूं था, पर जेकॾहिं हुन पासे खां मुसलसल इन क़िस्म जा मामला ईंदा रहंदा त पोइ असांखे पिणु ताक़त जे इस्तेमालु ॾांहुं सोचणो पवंदो। जेका ही सूरत हाल आहे नाज़रीन, ते वधीक ॻाल्हाईंदासीं। अॼु हिकिड़ी ॿी डेवलपमेंट बि आहे। KP जो वॾो वज़ीर सुहेल आफ़रीदी साहिबु, संदसि इहो चवणु आहे त असीं अॻु बि जॾहिं इहे ॻाल्हियूं थियनि पियूं त असीं हुनखे हुनजी आजियां कई हुईसीं, हाणे बि असां हुनजी आजियां कयूं था, ॻाल्हियूं थियनि, को फ़ैसिलो थिए, पर KP जो अवाम ऐं KP जी हुकूमत अहम स्टेक होल्डर आहे ऐं उन स्टेक होल्डर खे ऑन बोर्ड न वठणु ही ज़्यादती हूंदी। असांखे ऑन बोर्ड वरितो वञे, पहिरियों ॿीहर उन्हनि ऑन बोर्ड वठण जी मशावरत जी में शामिलु करण जी ॻाल्हि कई आहे। उनखां सवाइ नाज़रीन, आज़ाद कश्मीर में जेको इन हाउस तब्दीलीअ वारो जेको मिशन आहे, सियासी जेका हलचल आहे, पंहिंजे उरूज ते पहुतल आहे ऐं जेतोणीकि जेका बेतमादी वारी रिथ हुई उन ते सहियूं थी चुकियूं आहिनि, उनजो इम्कान बि ज़ाहिर कयो वियो त हुन ते सॼो कमु तयारु आहे ऐं धुरियूं राज़ी आहिनि जिन खे इहा आणी आहे मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी। पर उन बावजूदि उन में असीं डिले ॾिसंदा पिया अचूं। हाणे अॼु उहा पेश थियण जो इम्कान हो, अॼु उहा मुलतवी थी वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम इजलास बि अॼु थिए पियो ऐं हाणे इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त थी सघे थो त 1 तारीख़ ते, यानी सुभाणे बि न, 1 तारीख़ ते ही बेतमादी वारी रिथ साम्हूं अची वेंदी। उन हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ख़बरूं गर्दिश कनि पियूं। अॻु चौधरी अनवारुल हक़ साहब मुक़ाबले जी ॻाल्हि कई, पर थी सघे थो हाणे ज़रियनि वटां इहे बि ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त मे बि हू इस्तीफ़ा वारे मामले ते हाणे का असांखे डेवलपमेंट नज़र अचे। ऐं उनखां सवाइ नाज़रीन, केरु आज़ाद कश्मीर में वॾो वज़ीर हूंदो, मुस्लिम लीग नून बेतमादी रिथ में पीपल्स पार्टी जो साथ ॾियण ते राज़ी आहे, पर हू जेका क़ाइदे अवान वारी जेको ही सूरत हाल बीहंदी उन में हू पीपल्स पार्टी खे वोट ॾियण जे हक़ में कोन्हनि। उन मामले ते जे हवाले सां बि असीं वधीक तव्हांखे अपडेट कंदासीं। बेतमादी रिथ जेका जमा थींदी उन में इहो लाज़िम आहे त उन में उहो नालो शामिलु करिणो आहे। उन करे बि असांखे देरि ॾिसण में अचे पई। बहरहाल चौधरी यासीन साहिबु ऐं चौधरी लतीफ़ अकबर मज़बूत उम्मीदवार आहिनि। हाणे ऐलान थियणु बाक़ी आहे त केरु उनजो जेको हतमी नालो हुजे थो उहो कंहिंजो साम्हूं अचे थो। KP जी सूरत हाल खे बि असीं फोकस कंदासीं। KP जे अंदरि हींअर कुझु डेवलपमेंट साम्हूं अचनि पियूं त कैबिनेट खे वठी करे जेका पहिरीं जेका लिस्ट तयारु थी आहे जंहिंमें 10 मेंबर जा नाला शामिलु कया विया आहिनि। पंजाब हुकूमत जा इल्ज़ाम बि साम्हूं अचनि पिया त वज़ीरनि KP काबीना में शामिलु थियण जे लाइ वॾियूं ॿोलियूं पियूं लॻनि। त इहे समूरा मामला आहिनि जिन खे अॼोके प्रोग्राम में असीं डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा ॻुण MNA आहिनि लाल माली साहिब, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। मुस्लिम लीग नून KP जा सीनियर अॻवान आहिनि अरबाब ख़िज़र हयात साहिब, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं कुझु देरि खां पोइ पीपल्स पार्टी जा ॻुण सेनेटर ज्ञानचंद साहिब बि मूंसां प्रोग्राम में गॾु हूंदा। अव्हां जी महिरबानी, अव्हां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो, अव्हांखे भलीकार बि चवंदसि। ऐं लाल साहिबु, अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी अरबाब ख़िज़र हयात साहिब जी इजाज़त सां। ही जेके टॉक्स थियनि पियूं, हाणे बहाली वारो जेको सिलसिलो आहे ॼाणायो पियो वञे त बहाली वारो अमल शुरू थींदो ऐं पर घणी उमेद न रखणु खपे, छाकाणि त काबुल जो रवैयो असांजे साम्हूं आहे। ॿिए पासे KP जे वॾे वज़ीर पिणु इहा ॻाल्हि कई आहे त असांखे बदस्तूर ऑन बोर्ड न पियो रखियो वञे। कीअं ॾिसो पिया के नतीजा निकिरंदे ॾिसो पिया ऐं जेका ही समूरी जेको ॻाल्हियुनि वारो अमल आहे उनजी कामयाबीअ जे आॾो जेके रुकावटूं आहिनि उन में जेके ही वारा मामला साम्हूं अचनि पिया, ही केतिरा अहम आहिनि? जी लाल माली साहिबु, मुंहिंजो आवाज़ मां ते पहुचे पियो? अव्हांजो माइक म्यूट आहे। जी जी सवाल रिपीट कंदा, डिस्कनेक्ट थी वियो। जी लाल साहिब, ही जेको ॻाल्हियुनि जो नओं दौर शुरू थिए पियो, पाक अफ़गान टॉक ऐं हिकु भेरो ॿीहर
KP जे वॾे वज़ीर ख़दशनि जो इज़हार बि कयो आहे त असांखे ऑन बोर्ड न पियो वरितो वञे, कीअं ॾिसो पिया हिन समूरी सूरत खे, को नतीजो निकिरंदे ॾिसो पिया, ऐं जेका ही बार बार इज़हार थिए पियो त असांखे ऑन बोर्ड वठो, हाणे का दादरसी थींदे ॾिसो पिया? जी नाजिया, महिरबानी। सभ खां पहिरीं त इहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मुतालबो हुयो त ही मामलो जेको आहे ॻाल्हियुनि जे थ्रू हल कयो वञे ऐं इन में जंग खां हर मुमकिन कोशिश कई वञे त उन खे अवॉइड कयो वञे। त तव्हां ॾिठो त पहिरीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मज़ाक उॾायो वियो, इमरान ख़ान जो मज़ाक उॾायो वियो त ही अफ़गानिस्तान सां ॻाल्हियुनि जी ॻाल्हि कनि था, जेको असीं कंहिं बि सूरत में न कंदासीं। बाद में सऊदी अरब, कतर ऐं टर्की जहिड़नि मुल्कनि जे चवण ते उहे मुज़ाकरात शुरू थिया आहिनि, ऐं उहे जेके एसि ताईं ख़बरूं आयूं आहिनि उहे कोई कामयाब मुज़ाकरात न थी सघिया आहिनि। हर पार्टी जो ॿिन्ही धुरनि जा हिकिड़ा अलॻि अलॻि मौक़िफ़ आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सम्झे थी त हर सूरत में ॻाल्हियुनि खे मौक़ो मिलणु घुरिजे, हर सूरत में कोशिश करणु घुरिजे त इहे ॻाल्हियूं कामयाब थियनि। अफ़गानिस्तान अञा ताईं बैन अल-अक़वामी तौर ते हिकिड़ो रिकग्नाइज़्ड मुल्क न आहे। पाकिस्तान जे साम्हूं उन जी का बि जेका मिलिटरीली जेका पाण ॻाल्हि कयूं या फ़ौजी ताक़त जी ॻाल्हि कयूं त उहा का शइ न आहे। पर उन जे बावजूद पाकिस्तान हिकिड़ो हाणे हिकिड़ो स्टेबलाइज़ थियणु घुरिजे, पाकिस्तान में स्टेबिलिटी अचणु घुरिजे। ऐं हीअ जेके माज़ी में जेको अफ़गानिस्तान जे थ्रू इहो जेको कोल्ड वार जे थ्रू पाण खे गन ऐं क्लाशनकोव जो कल्चर मिलियो आहे उन खे ख़तमु थियणु घुरिजे। यकीनी तौर ते उमेद त इहा ई करणु घुरिजे त इहे कामयाबु थियनि, ऐं जेका हिंदुस्तान जेको आहे उहो अफ़गानिस्तान खे जेका इहा साज़िश आहे बुनियादी तौर ते उन में हिंदुस्तान बि शामिल आहे त अफ़गानिस्तान खे अॻियां करे ऐं हिननि खे विड़ाइजे, छाकाणि त हमेशह हिकिड़ी अफ़गान जेके आहिनि जंगजू क़ौम रही आहे, इहो सम्झनि था त उते कई जेके एम्पायर्स जेके आहिनि उते उनजो कब्रिस्तान आहे अफ़गानिस्तान में। त बिल्कुलु इहे ॻाल्हियुनि ते बार बार वञणु घुरिजे। ऐं ज़ाती तौर ते सम्झां थो त इन जंग जो पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सानु थींदो, छाकाणि त हुननि वटि विञाइण लाइ कुझु बि न आहे। पाकिस्तान बहरहाल हिकु एटमी ताक़त आहे, एटमी मुल्क आहे, उन में हिकिड़ो आइन आहे जंहिं ते अमल थींदो हुजे या न, त उन जी भेट में उन्हनि खे नुक़सानु घटि थींदो ऐं जंग जी सूरत में असांजो नुक़सानु उन में वधीक आहे। इन करे ॻाल्हियूं वधीक ज़रूरी आहिनि ऐं पहिरियुनि ॻाल्हियुनि खे भरपूर मौक़ो मिलणु घुरिजे। ऐं असांजे चेयरमैन कल्ह इहो वाज़े करे छॾियो आहे, चेयरमैन बैरिस्टर गोहर साहब इहो वाज़े करे छॾियो आहे त जेकॾहिं अल्टीमेटली जेकॾहिं ॻाल्हि जंग ॾांहुं वञे थी ऐं बाक़ाइदा का जंग थिए थी त उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे जी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पहिरीं बि इंडिया सां जंग सां गॾु पाक फ़ौज सां गॾु बीठी, पाकिस्तान सां गॾु बीठी ऐं हाणे बि पाकिस्तान सां गॾु बीहंदी। बाक़ी जेका त CM आफ़रीदी जी ॻाल्हि कई आहे उहा बिल्कुलु दुरुस्त आहे, छाकाणि जो इन जंग जो अफ़गानिस्तान सां जंग थियण जो या ही जेका हालात ख़राब आहिनि या स्कमिशिस जेके चऊं था थियनि थियूं, जेके झड़पूं थियनि थियूं, उन में सभ खां वधीक मुतासिर जेको सूबो थिए थो उहो KPK थिए थो। ऐं KPK सूबे जे चीफ मिनिस्टर खां जेको मौजूदा हुकूमत रवैयो रखियो वेठी आहे त हू रोज़ वञे थो ऐं अडेला जेल जे ॿाहिरि वञी बीहे थो त हुनजी मुलाक़ात कराई वञे। हू छा 4.5 करोड़ अवाम जो नुमाइंदो आहे, पर उनखे उहो हक़ नथो ॾिनो वञे, उनखे उहा उनजी ड्यू प्रोटोकॉल नथो ॾिनो वञे ऐं उनखे इहो ॿुधायो वञे थो त तव्हां अवाम जी ताक़त सां जेको माण्हू अचे थो उनजी असां वटि का हैसियत न आहे। KP जो वॾे वज़ीर जो जेको बयान साम्हूं अचनि पिया त असांखे ऑन बोर्ड वरितो वञे, असीं अहम स्टेक होल्डर्स आहियूं, हीअ ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। पर जेके अहम इन मामले ते क़ौमी सलामती जा इजलास थियनि था उन में उन्हनि खे दावत ॾिनी वञे थी पर हू हुन में शिरकत नथा कनि, त हिनखे कीअं ॾिसिजे? हिकु पासे हू पाण चवनि था असांखे शामिल कयो, ॿिए पासे शामिल कयो वञे थो त हुनखे हू बिल्कुलु तव्हांजो बिल्कुलु सुठो सवाल आहे। पर ॻाल्हि इहा आहे हू बार बार चई चुको आहे त मूंखे इमरान ख़ान नॉमिनेट कयो आहे। इमरान ख़ान पाकिस्तान जी सभ खां वॾी सियासी पार्टी जो लीडर आहे। मूंखे उन खां मुख़्तलिफ़ इशूज़ ते पोइ उहो चाहे कैबिनेट ठाहिण जो हुजे, पोइ उहो दहशतगर्दी हुजे, इकोनॉमी हुजे, लॉ एंड ऑर्डर हुजे, उन ते मूंखे हिकिड़ो मौक़ो फ़राहम कयो वञे त पंहिंजे लीडर सां मुलाक़ात करे ऐं हिकिड़ी पॉलिसी उन ते जोड़े सघां जेको उन्हनि खे इनकार कयो वञे थो पियो ऐं उन पॉलिसी जोड़ण में ही हुकूमत रुकावटूं पैदा कंदी है। जवाब वठूं था मुझसे अगर अरबाब खिजर हया साहब भी हैं, ज्ञानचंद साहब भी मुझे ज्वाइन किया। अरबाब साहब आपकी तरफ आऊंगी और लाल साहब का आपने मौक़िफ़ सुना, वो ये कह रहे हैं कि वो KP के जो अवाम है उनकी नुमाइंदगी करने वाले KP के वज़ीर आला को
ایک تو نظر انداز کرنا اس سارے اہم پروسیس میں جو ٹاکس اس وقت چل رہی ہیں. وہ بارہا کہہ رہے ہیں کہ ہم نے خوشائند کہا ان ٹاکس کو, ہم اس کا اب بھی اس کا خیر مقدم کرتے ہیں, لیکن ہم سے مشاورت نہیں ہو رہی. ان کو نظر انداز کرنے کا کیا سبب ہے؟ اور سیکنڈلی وہ یہ جو بار بار معاملات سامنے آ رہے ہیں کہ ان کو ملاقات کیوں نہیں کرنے دی جا رہی, جس کی وجہ سے ایک پورا صوبہ آپ کا, پورا عوام وہاں پر ہم دیکھ رہے ہیں کہ اس کا جو انتظامی جو سارا جو معاملات ہیں وہ سارے اس وقت متاثر ہیں. کیا کہیں گے آپ؟ دیکھیے جی، جہاں تک خیبر پختونخوا کی بات ہے تو میرے بھائی نے بولا ہے کہ یہاں پر عوام نے ہمیں منتخب کیا ہے تیسری مرتبہ. تو میں تو بارہا یہ کہہ رہا ہوں کہ خیبر پختونخوا میں تیسری مرتبہ یہ جو پی ٹی آئی کی حکومت ہے تو یہ ہم پہ مسلط کی جا رہی ہے. یہ عوام کے ووٹ سے برسر اقتدار نہیں آ رہی ہے, یہ تو ہم پہ مسلط کی جاتی ہے اور ہم بھی بس برداشت کرتے ہیں. ورنہ اگر میں ابھی آپ کے سامنے یہ چند حلقے بتا دوں اور ان کو یہ کھول دے تو سارا کا سارا جو ہے تو سامنے آ جائے گا کہ الیکشن میں کیا ہوا ہے اور کیا نہیں ہوا ہے. لیکن ہم اس بحث میں پڑنا نہیں چاہتے ہیں, کیونکہ ہم چاہتے ہیں کہ ہم ملک کو آگے کی طرف لے جائیں. اور پھر خیبر پختونخوا کے جو حالات ہیں تو وہ تو پوری دنیا کے سامنے ہے کہ یہاں پر دہشت گردی زوروں پر ہے, یہاں پر جو ہے امن و امان کی صورتحال اس حد تک خراب ہے کہ نہ صوبے کا وزیر اعلیٰ محفوظ ہے, نہ گورنر محفوظ ہے, نہ میں محفوظ ہوں, نہ کوئی عام شہری محفوظ ہے. یہاں پر تو آئے روز آپ دیکھتی ہوں گی, بلکہ پوری قوم دیکھتی ہے کہ ہمارے سیکیورٹی اہلکار جو ہے وہ شہید ہو رہے ہیں, عام شہری شہید ہو رہے ہیں. تو ایسے میں اگر ایک ایسے وزیر اعلیٰ کا انتخاب اب کیا گیا ہے جس کو سیاست کی الف بے بھی نہیں آتی ہے, تو میرے خیال ہے کہ عمران خان صاحب پتہ نہیں کیا سوچ کر ایسے وزیر اعلیٰ کا انتخاب کرتے ہیں کہ جو کہ صوبے کو چلانے کی اہلیت ہی نہیں رکھتے ہیں. یہ تو اب ایک ایسے وزیر اعلیٰ کو سامنے لایا گیا ہے جو کہ اپنی کابینہ تشکیل نہیں دے سکتے ہیں. لیکن ارباب صاحب وہ یہ کہہ رہے ہیں ہمیں, جو آپ نے کہا کہ ان میں وہ اہلیت نہیں ہے صوبہ چلانے کی, وہ آپ تو صوبہ چلانے تو دیں. وہ یہ کہہ رہے ہیں کہ وہ جو وہاں پر معاملات رکے ہوئے ہیں, ابھی تک سارا انتظامی جو ہم سلسلہ دیکھ رہے ہیں وہ بالکل مفلوج ہے, کوئی بات آگے نہیں بڑھ رہی ایک ملاقات کی وجہ سے. اس میں کیا رکاوٹ ہے, کیوں نہیں یہ سلسلہ آگے بڑھ رہا؟ اتنے دنوں سے ہم اسی پر بات کر رہے ہیں, اور ساتھ ساتھ وہ جو بات کر رہے ہیں کہ آپ نے آگے بڑھنے کی بات کی, آگے کیسے ایسے بڑھیں گے؟ وہ یہ کہہ رہے ہیں کہ اتنی اہم ٹاکس ہو رہی ہیں, ہمیں کسی معاملے میں آن بورڈ نہیں رکھا جا رہا. دیکھیں ابھی جو وہ قومی سلامتی کا اجلاس ہو رہا تھا اس میں تمام صوبوں کے وزراء اعلیٰ کو دعوت دی گئی تھی, خیبر پختونخوا کے وزیر اعلیٰ کو بھی دعوت دی گئی تھی, لیکن انہوں نے اس اجلاس میں شرکت نہیں کی. اس کے علاوہ آپ دیکھیں کہ یہ ریکارڈ پہ موجود ہے کہ بارہا اسپیکر قومی اسمبلی نے ان کو کہا ہے کہ آئے ہمارے ساتھ بیٹھ جائے تاکہ ہم ملک کو آگے کی طرف لے جائے. جب بھی ہم مذاکرات کرنے کے لیے بیٹھ جاتے ہیں یہ بھاگ جاتے ہیں. یہ دیکھیں یہ ملک کے ساتھ فیئر ہے ہی نہیں. اور جہاں تک کابینہ کا تعلق ہے تو جیل میں ایک قید شخص سے آپ اجازت لے رہے ہیں کہ ہمیں اجازت دے دے کہ ہم کابینہ تشکیل دے دیں. تو اس طرح تو پاکستان کی جیلوں میں ہزاروں کی تعداد میں لوگ پڑے ہوئے ہیں, تو کیا ان سے لوگ مشاورت کر کے کام کرتے رہتے ہیں؟ لیکن ارباب صاحب وہ جو جیل میں قید شخص ہیں وہ ان کے پارٹی لیڈر ہیں, وزیر اعظم رہ چکے ہیں اور پارٹی کے قائد ہیں. جیسے کہ آپ نے کہا, کیا آپ نہیں سمجھتے کہ پارٹی کے کارکنان کو, ورکرز کو یہ اجازت ہونی چاہیے کہ وہ اپنے قائد سے مل سکیں, اگر وہ کسی معاملے پر مشاورت کرنا چاہتے ہیں تو وہ کر سکیں؟ پاکستان میں ایسا کوئی رواج رہا تو نہیں, اب کیا کوئی اس پر کوئی پابندی لگ چکی ہے, کیا ہوا ہے ایسا؟ دیکھیں جہاں تک خیبر پختونخوا کے وزیر اعلیٰ کا ملاقات کی بات ہے تو وہ کل میرے خیال میں کل پرسوں میں ہو جائے گی, وہ کوئی اتنی اہم وہ نہیں ہے. لیکن کابینہ کی تشکیل کے لیے دیکھیں وزیر اعلیٰ صوبے کا چیف ایگزیکٹو ہوتا ہے, تو اگر ان کی سیاسی سیاست جو ہے وہ اڈیالہ جیل کے گرد گھومتی رہتی ہے تو پھر انہیں حکومت کرنے کا میرے خیال میں کوئی اختیار ہی نہیں ہے. ابھی کیا یہ یہاں پر کابینہ بنائیں گے, پھر یہ جیل جائیں گے کہ ہمیں کیا کرنا ہے, پھر یہ جیل جائیں گے کہ ہمیں اب وزراء کو کون کون سے محکمے دینے ہیں, پھر یہ جیل جائیں گے کہ ان وزراء سے کیا کام لینا ہے. تو یہ دیکھیں اس طرح تو حکومتیں نہیں چلتی ہے نا. پھر انہوں نے جو چیئرمین ہے بیرسٹر گوہر, تو ان کو پھر چیئرمین کس لیے بنایا ہے؟ وہ بھی ایک ڈمی چیئرمین ہے, ان کے پاس کوئی اختیار نہیں ہے کہ یہ ان سے پوچھ کر مشاورت کر کے اپنا کام چلائے. ٹھیک ہے ارباب صاحب, میں آگے گیان چند صاحب کو بھی شامل گفتگو کروں گی, لیکن اس سے پہلے جو آپ نے بات کی کہ اس طرح سے کیسے کام چلے گا اگر ہر معاملے پر اگر وہاں سے ہدایت لی گئی اڈیالہ جیل سے,
لیکن ساتھ ساتھ آپ نے یہ بھی کہا کہ ملاقات کا کیا مسئلہ ہے، کوئی بڑا ایشو نہیں ہے، 1 سے 2 دن میں ہو جائے گی. تو اب تک یہ جو مسئلہ ملاقات کا بنا رہا، یہ کس کی وجہ سے بنا رہا؟ کیوں ہم نے دیکھا کہ اتنے دنوں تک اس ملاقات کی وجہ سے نہ کابینہ تشکیل پا سکی، نہ کچھ اور معاملات وہاں پر چل سکے؟ کس نے اس کو مسئلہ بنایا؟ دیکھیں جس طرح گنڈاپور صاحب تھے اور ان کے ڈائلاگ تو آپ کو بھی یاد ہوں گے، ہمیں بھی یاد ہے اور پوری قوم کو یاد ہے. تو اسی طرح جو موجودہ وزراء ہے تو وہ بھی اس قسم کی باتیں کر رہے تھے کہ پتہ نہیں وہ کسی آسمان سے اتر گئے ہیں یا کوئی پتہ نہیں کہاں سے آ گئے ہیں. تو دیکھیں نا، یہ جو معاملات ہوتے ہیں تو یہ افہام و تفہیم سے حل ہوتے ہیں. اگر آپ بدمعاشی کی زبان میں باتیں کریں گے، اگر آپ اس طرح کے ڈائلاگ بولیں گے کہ میں یہ کر لوں گا اور مجھے کوئی روک نہیں سکتا ہے ملاقات سے، آپ میری بات سمجھ رہی ہوگی، اور تو اس طرح تو پھر کچھ نہیں ہوتا ہے نا. دیکھیں اب تو ان کا انداز بیاں اور رویے کی آپ بات کر رہے ہیں. ٹھیک، گیان چند صاحب مجھ اگر موجود آئے مجھے آواز وہاں تھی پہنچے پیو. گیان چند صاحب کے بدھو پہ ہوا تاں جو مائک میوٹ ہے، کائنڈلی مائک ان میوٹ کجو گیان چند صاحب. جی 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 گیان چند صاحب، ہی کے پی واری صورتحال ٹاکس تے اسی گلایوسی ہیں، گڈو گڈ اوہاں موجود آयो تو ہی جے آزاد کشمیر میں معامرا ॾिसूं पिया उहे असीं ॾिसूं था त सियासी हलचल ज़ोरनि ते आहे, पर मामरा अॻियां वधनि था, वरी रुख डिले था थी वञनि. ही बेतमादी रिथ अचणी ही वरी ओचितो ई ओचितो मुलतवी थी. छा कारण आहिनि, किथे पहुता आहिनि ही मामरा मुस्लिम लीग नून सां? ॾिसो, हिकिड़ी गवर्नमेंट मौजूदु आहे, उन गवर्नमेंट खे हटाइणो आहे ऐं बाक़ी नंबर्स पूरा करणा आहिनि, जेको तमामु हिकिड़ो ज़रा मुश्किल टास्क बि आहे. सो उन में किथे न किथे शयूं रुकजनि थियूं जेके हल करण जी कोशिशि कई पई वञे, ऐं उमेद आहे त कुझु ॾींहंनि में मामलात सभु क्लियर थी साम्हूं ईंदा. ऐं पॉलिटिक्स आहे, उन पॉलिटिक्स में इहो सभु कुझु करिणो पवंदो आहे, उहो थिए पियो. तो आउं नथो सम्झां त को हिते हिन में को बहरान आहे. पर हिकिड़ो डेडलॉक असांखे नज़र आयो बेतमादी रिथ वारे मामले ते, त मुस्लिम लीग नून अवां सां राज़ी आहे हिमायत करण ते, पर क़ाइदे अवान वारो जेको मामलो आहे उन ते मुस्लिम लीग नून राज़ी न हुई. त मुस्लिम लीग नून छा राज़ी थी चुकी आहे या अञा ताईं डेडलॉक आहे, या ही उहो ई नुक़्तो आहे जंहिं ते जीअं अवां चयो त टास्क मुख़्तलिफ़ अहम आहिनि, उन्हनि ते अञा ॻाल्हियूं हलंदियूं? यकीनन जेसिताईं इहे जेके बि प्लान आहे उन ते अमल थिए थो, तेसिताईं जेके जेके रुकावटूं अचनि थियूं, जेके जेके ख़दशात अचनि था, मुख़्तलिफ़ दुरियुनि खे गॾिजी कमु करिणो आहे, त उन में यकीनन टास्क जी ज़रूरत आहे. आख़िरी मरहले ताईं इहे टास्क हलंदा रहंदा. ऐं उन में किथे न किथे छाकाणि त ॿ पार्टियूं आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां लाॻापियल माण्हू आहिनि, नंबर्स कंहिं हिकिड़ी पार्टी जा कोन्हे जेको लीडर वेही अकेले फ़ैसिलो करे वेही रहे. हिते गॾियल हुकूमत ठहिणी आहे, उन गॾियल हुकूमत जे लाइ सभिनी स्टेक होल्डर्स खे, चाहे हिकिड़े वोट वारो छो न हुजे, उन सां ऑन बोर्ड बि रखणो आहे, उनखे राज़ी बि रखणो आहे. सो इहे जल्दी में के मामलात सुलझी वेंदा. ऐं के पी जी सूरत हाल ते छा चवंदो जेका हिन वक़्तु हले पई? ऐं जीअं अरबाब साहब ॻाल्हि कई त जेका समूरो ज़िम्मेवार आहे हिन वक़्त ताईं मुलाक़ात न थियणु, के पी अंदरि काबीना न ठहणु, मामरनि जो असीं ॾिसूं पिया त मुतासिर थियणु, हू ॼाणाइनि पिया त जेको रवैयो आहे के पी जे वॾे वज़ीर जो, जेको अंदाज़े बयां आहे, उहो सॼो मसइलो आहे. बाक़ी ॿिए पासे न ख़ैर आहे, सभु कुझु ठीकु आहे. ऐं ॾिसो, यकीनन ईअं ई आहे, छाकाणि त हिकिड़ी कैबिनेट ठाहिण खे कंडीशनल करणु त असांखे मुलाक़ात कराईंदो त ठीकु आहे, जेकॾहिं न कराईंदो त असां कैबिनेट बि न ठाहींदासीं. इहा हिकिड़ी आहे. चवनि था त गुज़िरियल 15 सालनि खां असांजी हुकूमत आहे, अमन अमान जी इहा सूरत हाल आहे, त उनजी रिस्पॉन्सिबिलिटी केॾांहुं थी वञे? यकीनन उहो इहा रिस्पॉन्सिबिलिटी त ॿी कंहिं पार्टी ॾांहुं न थी वञे न. हाणे मसइलो इहो आहे त तव्हां फोरम्स ते सॾु कयो थो वञे, उते अचो नथा. फोरम्स ते वियो था, डिस्कस कयो था, ऐं 26 तरमीम जी ॻाल्हि थो कयां. डिस्कस करे तव्हां उनजूं प्रेस कॉन्फ्रेंसूं ॾिठियूं हूंदियूं, उन्हनि जे टॉक शोज़ में बि बयान ॾिठा हूंदा, त असीं तक़रीबन कंसेंसस ते पहुची चुका आहियूं. पर फाइनली छा नतीजो निकितो त भई अडियाला जेल में मैसेज अची वियो त वोट नाहे करणो. जेकॾहिं तव्हां हुकूमत जे लाइ हर मरहले ते चैलेंजिस पैदा कंदो त हुकूमत तव्हांखे प्लेट में रखी सभु शयूं सुलझाए त कोन ॾींदी न. इहो हिननि खे सम्झणु खपे. बाक़ी कैबिनेट ठाहिणु वज़ीर आला जो कमु आहे, उनजी मुलाक़ात थिए थी त बि ठाहिणी खपे, ऐं जेकॾहिं नथी थिए त बि ठाहिणु खपे. पर ज्ञानचंद साहब, ही त हर पार्टी करे थी, जेको बि मामिलो हुजे थो, उहो नंढो हुजे उहो वॾो मामिलो हुजे, उन में पार्टी क़यादत जी पार्टी क़यादत सां मशावरत या पार्टी क़ाइद सां उनजी डायरेक्शंस, उहा त हर पार्टी वठे थी, पीपल्स पार्टी समेत.
त हू छा पिया ॾिसो ग़लति इन में को शक कोन्हे. आउं चवां थो त मूंखे आउं सम्झां थो त उनखे मुलाक़ात कराइण में रुकावट न बणजणु खपिजे, पर इहो कंडीशनल इन्हनि जो ठाहिण इहो बि ठीकु कोन्हे. ठीकु जॾहिं इमरान ख़ान जे मुलाक़ातनि जो तव्हां सिलसिलो ॻणींदो त कंहिं बि सियासी लीडर जूं एतिरियूं मुलाक़ातूं कोन थियूं आहिनि जेतिरियूं इमरान ख़ान जूं आहिनि. एतिरियूं सहूलियतूं कंहिं बि सियासी लीडर खे जेल में कोन मिलियल रहियूं आहिनि जेतिरियूं इमरान ख़ान खे रहियूं आहिनि. त उन विच में हिननि जे बाक़ी लीडरशिप जे माण्हुनि जी बि मुलाक़ातूं थियनि पियूं. उन में मैसेजिस बि थींदा आहिनि त भई तव्हां जेको बि डिसीशन्स करणा आहिनि तव्हां शुरूआत त कयो. हाँ, बाक़ी जीअं चयो त यकीनन हुनजी मुलाक़ात थी वेंदी, हिकु या ॿ ॾींहंनि में जॾहिं बि मुलाक़ात थिए थी मुलाक़ात थी वेंदी. पर जेके अहम फोरम आहिनि जिते मुल्की मसइला डिस्कस था थियनि उते जेकॾहिं तव्हां शामिल थियण लाइ दावत जे बावजूदि नथा अचो त पोइ तव्हांखे सहूलियतकारी गवर्नमेंट छो कंदी? जेकॾहिं गवर्नमेंट तोहिन अदालत जी दरख़्वास्त खणी वञनि बि पिया अदालत, छाकाणि त अदालत बि मामले में चई चुकी आहे त मिलणु ॾिनो वञे. सलमान अकरम साहब डेली लिस्ट बि जारी करे थो ऐं उन खां पोइ बि मामिलो अञा ताईं असांखे डेडलॉक जो शिकार नज़र अचे पियो. लाल साहब छा रिस्पॉन्ड कंदो केपी जी सूरत हाल ते? मां मौक़े ॿुधो ॿिन्ही अख़बारनि जो. उन सां गॾोगॾु जेका एक्सक्यूज़ मी जेका AJK जी सूरत हाल आहे आज़ाद कश्मीर अंदरि, उते पिणु ॼाणायो पियो वञे त अञा टॉक्स हलंदड़ आहिनि. हू मामिलो केतिरो ऑर्गेनिक नज़र अचे पियो ऐं जेके चैलेंजिस हुते पीपल्स पार्टी जे लाइ तयारु आहिनि. असां ज्ञानचंद साहब खां बि पुछंदा त मां सम्झो पिया त उन्हनि खे मुंहुं ॾियण जे लाइ पार्टियूं बिल्कुलु तयारु आहिनि. नाजिया, सभ खां पहिरीं त ही जेका हाइब्रिड हुकूमत आहे हुन बेशर्मी जूं सभु हदूं पार करे छॾियूं आहिनि. ही हुकूमत जेके कोर्टूं हिदायतूं ॾियनि थियूं उन्हनि खे बि तस्लीम कोन थी करे, जेको बिल्कुलु तव्हां सही ऐं जाइज़ फरमायो त सोहेल आफरीदी चीफ मिनिस्टर KPK कोर्ट जे हुकम ते जेल वञे थो ऐं उन जे बावजूदि मुलाक़ात नथी कराई वञे. ही जेलर, ही पार्टियूं, हिननि में रौनियत अची वई आहे. ही सम्झनि था त हाणे जेका इहो पन बि चुरे हिन धरती ते उहो इन्हनि जी मर्ज़ी खां चुरे. इन करे ही कानून आइन ऐं जेके उसूल आहिनि, जेल मैन्युअल आहिनि, उन खे लताड़े छॾीनि था. हिननि खे ख़बर हुजणु घुरिजे त इहो हुनजो राइट आहे ऐं पाकिस्तान में हर इंसान जा, हर माण्हू जा पंहिंजा राइट आहिनि. इहो इमरान ख़ान जो हक़ आहे त हू पंहिंजी पार्टी जे माण्हुनि सां, पंहिंजे फैमिली सां मुलाक़ातूं करे सघे. तव्हां मूंखे ॿुधायो बुशरा बीबी जो कहिड़ो ॾोह आहे? बुशरा बीबी सां मुलाक़ातूं कोन थियूं कराई वञनि. त हिननि खे, ऐं मूंखे त हैरत थी थिए पीपल्स पार्टी ते त हुननि खे यास्मीन राशिद दहशतगर्द नज़र थी अचे त हुन दहशतगर्दी कई आहे. कैंसर सर्वाइवर आहे, कैंसर अथसि, मरीज़ अथसि. हिननि खे को ख़्यालु कोन्हे. हिननि सभु हदूं जेके हूंदियूं आहिनि प्रोप्राइटी जूं उहे सभु हिननि तोड़े छॾियूं आहिनि. हाणे इन जे ई तसलसल में तव्हां ॾिसो कश्मीर, आज़ाद कश्मीर में छा था कनि. पीपल्स पार्टी वटि 17 सीटूं आहिनि ऐं हू 10 सीटूं फॉरवर्ड ब्लॉक PTI मां टोड़े उहे साॻी जेका आहे, जेका हिते गेम कयो हुयो लंडन प्लान जे तहत, जेको बाजवा अदम एतमाद पेश कराई, उहो साॻियूं गेम उते रिपीट कनि था. ऐं मसइलो इहो न आहे त इहे अदम एतमाद कनि था, सवाल इहो आहे छो कनि था. अञा 6 महीना वधि आहिनि इन हुकूमत जा. मौजूदा जेका हुकूमत आहे बची आहे उन जे वज़ीर आज़म खे ई हटाइनि था. इन करे हटाइनि था त हुते जी अवाम खे हुन गोलियूं कोन हलायूं, हुन लठियूं कोन हयूं, जेको पंहिंजे हक़ लाइ माण्हू निकिता हुआ, जिन सां हिन मौजूदा हुकूमत राणा सनाह वञी ॻाल्हियूं करे हुननि खे चयो त ठीकु आहे, असीं तव्हांजा मुतालबा तस्लीम कयूं था. हाणे इहो बि उन वज़ीर आज़म जो ॾोह आहे त तव्हां बाबा जेको माण्हुनि खे गोलियूं लठियूं हलाए था चुप कोन करायो. इन करे हाणे तव्हां ॿुधायो ॿी असांजे मक़बूज़ा कश्मीर में माण्हुनि खे कहिड़ो मैसेज ॾियनि था, सॼी दुनिया में इहो कहिड़ो मैसेज ॾियनि था. ऐं टी ॻाल्हि जेका अरबाब साहब जेको आहे तव्हांजो गेस्ट हुन कई त हल्का खोलियो. हिन खे सम्झायो त इमरान ख़ान इहो ई चए पियो ॾींहुं पहिरें खां, हल्का खोलियो, इन जी इन्वेस्टिगेशन करायो. कॉमनवेल्थ जो जेको ऑब्जर्वर ग्रुप हो उन चई छॾियो त सॼो इलेक्शन फ्रॉड आहे. यूरोपियन यूनियन चए थी फ्रॉड आहे, पतन चए थी फ्रॉड आहे, पूरी दुनिया चए थी फ्रॉड आहे. ही हुकूमत फ्रॉड आहे. फ्रॉड इलेक्शन जे नतीजे में आई आहे, इलेजिटिमेट आहे, नाजायज़ आहे. पर लाल साहब तव्हांजूं ॻाल्हियूं दुरुस्त आहिनि, पर जेका ॻाल्हि ज्ञानचंद साहब कई या अरबाब साहब कई त जेकॾहिं PTI सूबे अवां पाण ॼाणायो सूबो तमामु घणो सेंसिटिव आहे, दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जे कॉन्टेक्स्ट में
अहम स्टेक होल्डर आहे उन सां गॾोगॾु अवां ॼाणायो त हिकिड़ो पूरो सूबे जो अवाम ज़ाहिर आहे सोहेल आफरीदी साहिब जीअं ॻाल्हि कई त टियों भेरो असांखे मैंडेट मिलियो आहे अवाम मथां एतमाद करे थो छा PTI जो इहो फ़र्ज़ु न आहे त जेको अवाम अव्हांखे एतमाद करे मैंडेट ॾिए थो अवां उन्हनि जो सोचो हिन वक़्तु पूरो सूबो जीअं ॻाल्हि कनि पिया त जेकॾहिं हर मामले ते PTI कंडीशन लॻाईंदी हर मामले ते ईअं थींदो त पोइ मामला अॻियां वधाई कोन अहम फोरम्स ते अवां वञो कोन था उते ॻाल्हायो कोन था पोइ चओ था त असांखे शामिल नथा कनि हाणे मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो सभ खां पहिरीं त हिन ॿिन्ही सियासी पार्टियुनि हुते बि इहो कश्मीर वारो ऐं इहो लंडन प्लेन वारो गंदो गेम गंदी सियासत करण जी कोशिशि कई पीपल्स पार्टी जे गवर्नर हुनखे हल्फ ॾियण खां इनकार कयो हुतां खां भॼी वियो कोर्ट जो हुकम आयो त उन्हनि खे वञणो पियो ऐं ढीठ थी नेठि उनखे उहो हल्फ ॾियणो पियो हिननि मुलाक़ातूं कयूं मौलाना साहिब सां ॿियनि सियासी पार्टियुनि सां त कंहिं बि नमूने हिन वज़ीर अला खे वज़ीर अला थियण खां रोकिजे हाणे ॻाल्हि जेका बुनियादी तौर ते असीं त भले न कराइनि मुलाक़ात भले कुझु न कनि असांजो सवाल इहो आहे त बाबा पाकिस्तान में को आइन आहे कानून आहे या न आहे असीं त उन आइन ऐं कानून जी ॻाल्हि कयूं था जेकॾहिं उनखे कोर्ट हुकम करे थी वञी मुलाक़ात करायो त वञी मुलाक़ात कराइनि न कहिड़ो अची हिननि सां हिननि जी शर्तूं रखियूं आहिनि बाबा हू हुते अक्सरियत उन्हनि जी आहे हुतां जी अवाम हुननि सां गॾु बीठी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां गॾु बीठी आहे छा सिंध वारो हाल आहे हाणे तव्हां सिंध में ॾिसो हींअर जेका आहे रोज़ तो तव्हांजो कोन को मोटरवे बंदि थी वञे तव्हांजे सिंध जे नौजवाननि खे रोज़ खणी खंबी गुम कयो थो वञे तव्हांजो हीउ जेको कल्ह खां सॼो सिंध ॿरी पई आहे ही हुननि खे संभालनि कोन था वञी जी कश्मीर संभालण निकिता आहिनि ऐं वञी KPK ते ॻाल्हाइनि था बाबा तव्हां पंहिंजो सूबो संभालियो जवाब वठूं था अरबाब साहब का ज्ञानचंद साहब का अरबाब साहब क्या कहेंगे आप AJK के हवाले से लाल साहब को आपने सुना कि किस किस्म की मिसालें ये हुकूमत कायम कर रही है KP की भी वो बात कर रहे हैं वो भी कह रहे हैं कि अदालती अहकामात मौजूद हैं उनको नज़रअंदाज किया जा रहा है AJK की वो बात कर रहे हैं एक बार फिर से वो जो रास्ते जिन पर वो तनकीद होती रही माजी में जिन तरीकों पर अब वो भी हमारे सामने आ रहे हैं क्या कहेंगे आप कि लाल साहब की बातें मैंने सुनी है उन्होंने कुछ ये यास्मीन राशिदा साहब और कुछ मिसालें दी है तो मैं जरा इनको याद दिलाता चलूं कि राना सनाउल्लाह साहब को जो हीरोइन के साथ पकड़ा गया था तो देखिए इससे और बड़ा मजाक और क्या हो सकता है कि फिर बाद में जो शहरियार अफरीदी उस वक्त जो मिनिस्टर थे तो नारकोटिक्स के तो उन्होंने बाद में माफी भी मांग ली कि हाँ ये हमसे गलती हुई थी तो देखिए इस किस्म के अगर वाकयात मैं बयान करता चलूं तो मेरे ख्याल में इस पे कई घंटे लगेंगे बिल्कुल अरबाब साहब सब कुछ तारीख का रिकॉर्ड का हिस्सा है और सब कुछ सबके जहनों में भी महफूज है आगे बिल्कुल जी इस वक्त जो आज़ाद जम्मू कश्मीर की हुकूमत है तो वहाँ पर चूंकि पीपल्स पार्टी के पास अक्सरियत है लेकिन पाकिस्तान मुस्लिम लीग नून अपोजिशन में बैठेगी क्योंकि वहाँ पर जो इलेक्शन होने वाले हैं तो उस पर तकरीबन मेरे ख्याल में अप्रैल में वहाँ पे इलेक्शन हो रहे हैं तो ऐसी सूरत हाल में ज़ाती तौर पर तो मेरा ख्याल ये है कि इस वक्त ये हुकूमत गिरानी नहीं चाहिए थी और क्योंकि अभी आपने देखा कि उन्होंने जो आज़ाद कश्मीर के लोग हैं तो उनको वोट का हक देना चाहिए ताकि 6 महीने बाद जो इलेक्शन हो रहे हैं तो वो जिसको मुंतखब करते तो वो बरसर इक़्तिदार आ जाती वो पार्टी दूसरी बात यह है कि आपने भी देखा होगा हमने भी देखा कि आज़ाद कश्मीर के लोगों ने एक बहुत बड़ी मुतालबात की लिस्ट पेश की है और उनके जो एहतजाज थे वो भी तकरीबन अक्टूबर के पहले वीक से जारी है तो मुख्तलिफ फॉर्म पर उन्होंने वो एहतजाज किए थे इस्लामाबाद में भी वो आए थे और यहाँ भी उन्होंने एहतजाज किया था तो उनके मुतालबात भी है तो ऐसे टाइम में हुकूमत लेना मेरे ख्याल में ये कोई दानिशमंदी का काम नहीं है तो यही वजह है कि पाकिस्तान मुस्लिम लीग अपोजिशन में बैठेगी लेकिन पाकिस्तान पीपल्स पार्टी का अगर वज़ीर आज़म आ गया और वहां पर उन्होंने अपनी हुकूमत कायम कर दी तो वो इस्लामाबाद की हुकूमत जो है तो वो उनके साथ मुकम्मल ताउन करेगी ठीक और अरबाब साहब साथ साथ जो बात हुई जिसे आपने कहा कि ऐसे हालात में हुकूमत लेना कोई आसान बात नहीं होगी हम ज़रूर जानेंगे ज्ञानचंद साहब से कि पीपल्स पार्टी इन चैलेंज की किस हद तक तैयार है लेकिन साथ साथ पीपल्स पार्टी ये भी कह रही है कि वहाँ पर यूटर्न लिया है मुस्लिम लीग नून ने और ना सिर्फ ये तय हुआ था उनसे बातें हुई थी कि वो ना सिर्फ अदम एतमाद तहरीक में साथ देंगे बल्कि वो कायदे-ए-वान के मरहले में भी साथ देंगे लेकिन इस वक्त उस पर मुस्लिम लीग नून का जो फैसला आया है उस पर हैरत का इजहार करते हुए दिखाई दे रही है पीपल्स पार्टी और साथ साथ गुज़िश्ता दिन हमने देखा कि फारूक हैदर साहब ने कुछ और भी तहफ़्फ़ुज़ात सामने आए कि ऐवान सदर को इस सारे मामलात का हिस्सा बनाना वो भी कुछ नामुनासिब है
देखिए इस वक्त कश्मीर के जो वफाकी वजीर है कश्मीर के लिए, तो वो हमारी पार्टी के खैबर पख्तूनख्वा के सदर है अमीर मकाम साहब। तो वो कश्मीर के हवाले से वो तकरीबन महीने में 4-5 दिन वो वहाँ जाते हैं, वहाँ के जो हालात है, वहाँ के जो अवामी मसाइल है, तो उसको वो हल करने में अपनी वो पूरी कोशिश करते रहते हैं। और जहाँ तक कि ऐवान सदर का ताल्लुक है, तो बिल्कुल ये एक हकीकत है कि ऐवान सदर को इस किस्म के मामलात से अपने आप को दूर रखना चाहिए, क्योंकि इस वक्त जो पार्टी चेयरमैनशिप है पीपल्स पार्टी के, तो वो बिलावल भट्टो जरदारी साहब है। तो जरदारी हाउस में मीटिंग्स होनी चाहिए, इस किस्म के जो हालात होते हैं ऐवान सदर को इस किस्म के वो जो है उससे दूर रखना ज़रूरी है। और ये बिल्कुल उन्होंने सही बात कही है। दूसरी बात ये कि आपको याद होगा नाजिया कि जब पाकिस्तान तहरीक इंसाफ की हुकूमत 3.5 साल बाद आदम एतमाद के जरिए वो खत्म हो गई थी, तो उस वक्त भी कोई हुकूमत लेने को तैयार नहीं था, क्योंकि हुकूमत जो थी उस वक्त, तो पाकिस्तान मुस्लिम लीग नून ने अपनी सियासत की कुर्बानी देकर उस टाइम हुकूमत संभाल ली थी। बाद में इसका हमें बहुत बड़ा नुकसान भी हुआ है, लेकिन वो बस अब वो छोड़ दे वो बातें। लेकिन उस अभी आज़ाद कश्मीर की सूरत हाल भी उसी तरह से है। तो इसलिए पाकिस्तान मुस्लिम लीग नून नहीं चाहती है कि वो ऐसे हालात में वहां पर हुकूमत की पर उसमें बैठ जाए। और क्योंकि अभी 6 महीने बाद इलेक्शन है, तो हमें पता है कि इलेक्शन में कामयाबी पाकिस्तान मुस्लिम लीग नून को हासिल होगी। ठीक। और ये मैं आपको ऑन द रिकॉर्ड बता रहा हूँ कि 6 महीने बाद जब वहां पर इलेक्शन होंगे, तो पाकिस्तान मुस्लिम लीग नून बारीक सिरे से जीतेगी और हुकूमत नहीं हमारी बनेगी। तो हम इस वक्त क्यों अपने आप को नुकसान पहुंचाए, क्योंकि वहां के अवाम के जो मुतालबात है, मेरे ख्याल में वो कोई भी जुमात इस वक्त इस हालात में पूरी नहीं कर सकती है उनके जो डिमांड्स है। तो इसलिए हम अपोजिशन में बैठेंगे। और यहाँ तक आपने कहा कि पीपल्स पार्टी के साथ हमने कोई मुआहदा किया था, तो इस किस्म का कोई मुआहदा नहीं हुआ था। मुआहदा नहीं, और बातें हुई थी, मज़ाकरा। हाँ, बातें देखिए, सियासत में तो डायलॉग्स और बातें होती रहती है, क्योंकि लेकिन वो इस यूटर्न किस्म का नाम दे रहे हैं कि अब वो कायदेवान की नहीं, वोटिंग देखिए में अब हमने मुस्लिम लीग नून देखिए साथ मैंने नहीं तो दे रही। जी। देखिए मैंने तो आपको बताया कि हम उनके लिए कोई रोड़े नहीं अटकाएंगे, बल्कि हम उनके साथ मुकम्मल जो उनको सपोर्ट हासिल हुकूमत पाकिस्तान की जानिब से किसी किस्म की भी सपोर्ट होगी, तो हम उनको मुकम्मल सपोर्ट देंगे। और ऐसी कोई बात नहीं है, लेकिन हम अपोजिशन में ही बैठेंगे। ठीक ठीक। ज्ञानचंद साहब छा रिस्पॉन्ड कंदो? चवनि था त ज़ाती हैसियत में भी उन्हनि ॻाल्हि कई त ज़ाती उन्हनि जो ख़्यालु आहे त हिन वक़्तु हुकूमत खे किराइण ऐं हिन खां पोइ जेके चैलेंजिस पीपल्स पार्टी जे लाइ इंतज़ारु कनि पिया, ही फ़ैसिलो तकड़ में वरितो वियो आहे, सोचे सम्झे पीपल्स पार्टी वरितो आहे। मुस्लिम लीग ॼाणाए पई 6 महीननि खां पोइ असांजी हुकूमत हूंदी अक्सरियत सां। ॾिसो 6 महीननि खां पोइ कहिड़ा फ़ैसिला था थियनि ऐं अवाम कहिड़ो मैंडेट थो ॾे, कंहिंखे थो ॾे, उहो त उन टाइम ते ॻाल्हाए पियो। पर हिन वक़्त में जेकी कुझु रहियो आहे, हिकिड़ी कमेटी ठही हुई, उहा कमेटी कश्मीर वई हुई, कश्मीर जे लीडर्स सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उन खां पोइ वापसि आया आहिनि ऐं काफ़ी मामलात तइ थिया आहिनि। ईअं न आहे त रुॻो ॻाल्हि ॿोल थी आहे, मामलात तइ बि थिया। जी। सो आउं सम्झां थो जेके मामलात तइ थिया उन में मुश्किलातूं ईंदियूं हूंदियूं, नून लीग खे ईंदियूं हूंदियूं। जॾहिं असां नून लीग खे सपोर्ट कई हुई त असांखे बि मुश्किलातूं आयूं हुयूं। पीपल्स पार्टी जे काफ़ी माण्हुनि जो ख़्यालु हो त असां नून लीग खे कंहिं बि सूरत में सपोर्ट न कयूं, पर हालात सियासत जे तक़ाज़नि मुताबिक़ असां उनखे सपोर्ट कई ऐं असां उन फ़ैसिले ते बीठा आहियूं। सो नून लीग खे बीहणो पवंदो। बाक़ी जेतिरे क़दुरु ॻाल्हियूं ख़ैबर पख्तूनख्वा ऐं ॿिए पासे जूं थियूं हलनि, त हाणे इहो को लाल साहब जज़्बाती थी वरी लफ़ाज़ी में हलियो वियो आहे त भई कंहिंखे कैंसर पेशेंट आहे त उन करे हू दहशतगर्दी करे त ठीकु आहे। सिंध में रोज़ रस्ता बंदि था थियनि, एहतजाज था थियनि, इहा सुठो सोण आहे त जमहूरियत उते कमु करे पई, उन्हनि माण्हुनि ते गोलियूं कोन्हियूं हलायूं आहिनि, उन्हनि माण्हुनि खे सां ॻाल्हियूं करे मामलात खे अॻिते वधायो थो वञे। हुते त दहशतगर्दी थी थिए, दहशतगर्दी सां गॾु तव्हां बीठा आहियो, दहशतगर्दनि जी तव्हां मज़मत बि नथा कयो ऐं चओसि था त बाक़ी सभु ख़राबु आहिनि। इहा कहिड़ी सूरत हाल आहे? सो जेसि ताईं ख़ैबर पख्तूनख्वा जी प्रोविंशियल गवर्नमेंट इन्हनि दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ न बीहंदी, तेसि ताईं उते दहशतगर्दी बंदि कोन थींदी, माण्हुनि जी मारामारी बंदि कोन थींदी। हाणे जेका बि दहशतगर्दी थिए पई, उन दहशतगर्द जी ज़िम्मेवारी PTI तरफ़ वञे थी, छाकाणि त हुननि दहशतगर्दनि खे अफ़गानिस्तान मां पाकिस्तान आणे हुननि खे हिते मज़बूत थियण जे लाइ, हिते हुननि खे पंहिंजा खाक ठाहिण जे लाइ हुननि मौक़ो ॾिनो, जेके हाणे गिची पिया आहिनि। हिकिड़े पासे अफ़गानिस्तान धमकियूं वेठो ॾे, ॿिए पासे असांजा दोस्त जेके आहिनि उहे चवनि था त तव्हां हुननि सां मुज़ाकरात कयो। मुज़ाकरात थिया, उनजो नतीजो कहिड़ो निकितो? हू इंडिया सां गॾु बीठा आहिनि, हू इंडिया जो प्रॉक्सी
वार जो में पाकिस्तान सां विढ़नि पिया। इंडिया सिधो पाकिस्तान जे जेका गुज़िरियल जंग में जंहिं क़िस्म जो पाकिस्तान उन्हनि खे रेस्पॉन्स ॾिनो हू सिधो विढ़ण जी पोज़ीशन में न आहिनि। हू हाणे अफ़गानिस्तान खे इस्तेमालु कंदे पाकिस्तान जे अंदरि अनरेस्ट पैदा करणु था चाहिनि। तंहिं करे PTI जे दोस्तनि खे खपे त बाक़ी सियासी मामला हिक ॿिए सां पिया निमटंदासीं। तव्हां मुलाक़ात कयो त भई बीबी इमरान ख़ान जी भेण जी मुलाक़ात नथी थी वञे। तव्हांखे यादि हुजणु खपे त अदी फरियाल अस्पताल में ही हुनखे ईद जे ॾींहुं तव्हां कीअं खंभे खणियो। सो माज़ी में ग़लति थियो, हींअर ग़लति न थियणु खपे। असीं उन मौक़िफ़ जा आहियूं, पर घटि में घटि तव्हां तस्लीम करियो त असां ग़लति पिच ते आहियूं। असां पाकिस्तान जे रियासत जे मामलनि में बि कंडीशनल आहियूं त भई अडियाला जेल जे लाइ तव्हां कीअं था तख़्त सजायो। जी कंदार आहिनि, फ़ाइदो कोई कोन थींदो। लाल साहब फाइनल कमेंट तव्हांजो। लाल साहब वहाँ जो माइक म्यूट है, अनम्यूट करियो काइंडली। जी 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 लाल साहब फाइनल कमेंट वहाँ जो छा रिस्पोंड कंदो त रियासती जेके मामरान क़ौमी सलामती जा मामरान एटलीस्ट उन में कंडीशंस न हुजण घुर्जन, बाकी सियासत में हलंदी। बोली जेका है, ये बोली जेका है ना रियासती हार्ड स्टेट गोली जी बोली, ये सब जेके है ना ये बोलियों को अवामी बोली ना है। ये बोली फौजी बोलिया, आमरीत जी बोलिया, डिक्टेटर जी बोलिया, को बि स्टेट बगैर माण्हुनि जे हूंदी आहे छा? हींअर जेके माण्हू आहिनि पाकिस्तान जा उन जे बगैर छा स्टेट हूंदी छा? छा रियासत हूंदी छा? रियासती इदारा हूंदा छा? ही सभु उन्हनि माण्हुनि ते ॿधल आहिनि। ही चवंदा माण्हुनि ते त न ॻाल्हायो, माण्हुनि जी तरक़ी ते न ॻाल्हायो। ऐं वॾो केॾे फ़ख्र सां चई विया त ही मुज़ाहिरा थियनि पिया, भली ॻाल्हि आहे, पर उते इहो चई छॾनि त गनी अमान जेको अगवा कयो वियो आहे उनजी मज़मत कयूं था, उहो उन्हनि खां नथी पुॼे। हू मीराणी छोकिरे खे घरां खणी विया आहिनि, जबरी गुमशुदा कयो वियो आहे, उनजी मज़मत करण लाइ तयारु कोन आहिनि। ही चवां पियो त कश्मीर हलिया विया आहिनि, पर सिंध जा हालात ॾिसो कीअं माण्हू सिंध जो अमन अमान तबाह थी वियो आहे, उन ते ई ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। टे 4 दफ़ा हुकूमतूं वठी वेठा आहिनि, वाइदो करे आया पाकिस्तान जी आवाम सां त मोहतरमा जा कातिल गिरफ़्तार कंदासीं, उहे हिननि सां थिया कोन। ही पंहिंजे इक़्तिदार लाइ सभु कुझु करे सघनि था। नवाज़ लीग ऐं पीपुल्स पार्टी, इहो तव्हां इन जे हर अमल मां तव्हांखे नज़र ईंदो। तव्हां ॾिसो हीअं नवाज़ शरीफ़ जेको वोट खे इज़त दो, वोट को इज़त थींदो, गुम थी विया। हू ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, मीडिया ते कान्हे, हुनजी का ॻाल्हि मुआड़ आई कान। हू इन कोशिश में लॻो पियो आहे त कंहिं बि नमूने शहबाज शरीफ़ खे नुक़सानु पहुचे ऐं मरियम नवाज़ जेका आहे उहो अॻी वज़ीरिज़म थिए। हिननि जो पाण में जंग आहे, ही बूट पॉलिशी आहिनि, चोर पार्टियूं आहिनि, इहो साबित थियल आहे। इहो कंहिंखां ढकियल लिकियल छुपियल ॻाल्हि त आहे कान, इहो कोर्टनि में ज़ाहिर थी, इहो पाकिस्तान जी आवाम सम्झे थो। इन ई करे पाकिस्तान जी आवाम इमरान ख़ान सां गॾु बीठी आहे ऐं हू जेल में आहे। ही तस्लीम कनि था हू जेल में 2 सालनि खां मुलाक़ातूं कोन था करणु ॾियनि ऐं मुलाक़ातूं पंहिंजे कंट्रोल में करनि था। उन जे बावजूद हिन जे हौस हवास ते इमरान ख़ान हावी आहे ऐं हावी रहंदो। इमरान ख़ान आज़ाद थींदो इंशाअल्लाह ऐं इमरान ख़ान जी हुकूमत ठहंदी इन मुल्क में। जेसि ताईं सियासी इस्तेकाम पैदा न थींदो तेसि ताईं ही सभु हिननि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे खोखलियूं आहिनि, उनमें का सच्चाई न आहे। ठीक लाल साहब, बड़ी मेहरबानी मांझी। ज्ञानचंद साहब, अरबाब खज़र अयाज साहब, आप सबका बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला। ऐं नाज़रीन, सियासी इस्तेकाम आख़िरी जुमिलो लाल साहब जो, जिसतानी सियासी इस्तेकाम ई न कंदा त सभु ॻाल्हियूं खोखलियूं आहिनि, पर ज़ाहिर आहे हाणे सियासी इस्तेकाम कीअं ईंदो उहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे। उन में सभु जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन सभिनी खे कॉन्ट्रीब्यूट करिणो पवंदो, तॾहिं ई सियासी इस्तेकाम ईंदो ऐं सियासी इस्तेकाम हूंदो त पोइ जेके ॿिया मामर आहिनि उन्हनि ते खुली करे को स्टैंड वठी सघिबो। अवां खां प्रोग्राम मां इजाज़त वठंदासीं। नाज़रीन, पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।